अपडेट कयूं पिया। सिंध तरक्की पसंद पार्टी पारां 2 अगस्त ते रीगल चौक खां कराची प्रेस क्लब ताईं रैली कढण जो ऐलान। अफ़गान पनाहगीरनि जी नेकाली ऐं क़ौमी हक़नि लाइ जिदोजहद जारी रखण जे अज़्म जो इज़हार। कराची में सिंध तरक्की पसंद पार्टी एसटीपी कराची डिवीज़न जो अहम तंज़ीमी इजलास डिवीज़नल सदर एजाज सामटियो जी सदारत हेठि मारूवाड़ा ॻोठ में मुनक़िद थियो, जंहिंमें डिवीज़नल ऐं ज़िले अॻवाननि शिरकत कई। इजलास में अल्ताफ़ मेमन, डॉक्टर मज़हर मेमन, ख़ैर मोहम्मद मक्सी, आशिक थहीम, वली नारेजो, रियाज़ जलबानी, राजा हफीज़, मोहम्मद अशरफ प्रोही, मोर खान मक्सी, ज़हीर हुसैन, असगर सब्ज़ोई, अयास कमरानी, शमशाद अली ज़हरानी, एजाज शेख, रजीब मक्सी, एजाज हुसैन शाह, गुलाम अली बुलेदी, वली राजपर ऐं ॿियनि उहिदेदारनि शिरकत कई। इजलास में तंज़ीम साज़ी, मौजूदा सियासी सूरतहाल, सिंध के दरपेश क़ौमी, मुआशी ऐं समाजी मसइलनि, अवामी राब्ता मुहिम, ईंदड़ सियासी सरगर्मियुनि ऐं अफ़गान पनाहगीरनि जी नेकाली वारी मुहिम बाबति तफ़सीली गौर वीचार कयो वियो। इजलास खे ख़िताब कंदे डिवीज़नल सदर एजाज सामटियो चयो त सिंध तरक्की पसंद पार्टी पंहिंजे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जी रहनुमाई हेठि अफ़गान पनाहगीरनि जी नेकालीअ ख़िलाफ़ सिंध जे क़ौमी हक़नि जे तहफ़्फ़ुज़, कुदरती वसीलनि ते सिंधियुनि जे मालिकी, जमहूरी बालादस्ती, समाजी इंसाफ़ ऐं आईनी हक़नि जी हासिलात लाइ पुरअमन सियासी ऐं जमहूरी जिदोजहद जारी रखंदी। हुन ऐलान कयो त 2 अगस्त 2026 ते रीगल चौक खां कराची प्रेस क्लब ताईं हिकु पुरअमन एहतिजाजी रैली कढी वेंदी, जंहिं ज़रिए सिंध में गैर कानूनी तौर रहंदड़ अफ़गान पनाहगीरनि जी नेकाली समेत सिंध खे दरपेश अहम क़ौमी मसइलनि बाबति अवामी आवाज़ बुलंद कयो वेंदो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त पार्टी जे तंज़ीम खे वधीक फ़ाल बणाइण, अवाम सां सिधा राब्ता वधाइण ऐं रैली खे कामयाब बणाइण लाइ कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तयारियूं तेज़ कयूं वेंदियूं।